नाज़रीन ते ॿी ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदालूं। क़ौमी एहतसाब ब्यूरो तहरीक इंसाफ़ जे 21 अॻवाननि खे घुराए वरितो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जे बयान जे रोशनी में इमरान ख़ान खे तलब कयो वेंदो। ग़ुलाम सरवर ख़ान ऐं मुराद सईद समेत 11 अक्टूबर ते ॿियनि खे तलब कयो वियो आहे। शफ़क़त महमूद ऐं शीरी मज़ारी 14 अक्टूबर ते नेब ऑफिस में पेश थियनि। नेब पारां इहो हुकुम जारी कयो वियो आहे। हमाद अज़हर ऐं ज़ुबैदा जलाल 13 अक्टूबर ते नेब ऑफिस में पेश थियनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। क़ौमी एहतसाब ब्यूरो तहरीक इंसाफ़ जे 21 अख़बारनि खे घुराए वरितो आहे। तहरीक इंसाफ़ अख़बार जे बयान जी रोशनी में इमरान ख़ान खे तलब कयो वेंदो। ग़ुलाम सरवर ख़ान ऐं मुराद सईद 11 अक्टूबर ते तलब कया विया आहिनि। शफ़क़त महमूद ऐं शीरी मज़ारी 14 अक्टूबर ते नेब ऑफिस में पेश थियनि। हमाद अज़हर ऐं ज़ुबैदा जलाल 13 अक्टूबर ते नेब ऑफिस में पेश थियनि। नेब पारां हुकुम ॾिनो वियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। क़ौमी एहतसाब ब्यूरो तहरीक इंसाफ़ जे 21 अख़बारनि खे घुराए वरितो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन तव्हांखे आगाह कंदालूं। तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जे बयान जी रोशनी में इमरान ख़ान खे तलब कयो वेंदो। ग़ुलाम सरवर ख़ान ऐं मुराद सईद खे 11 अक्टूबर ते तलब कयो वियो आहे, जॾहिं त शफ़क़त महमूद ऐं शीरी मज़ारी खे 14 अक्टूबर ते नेब ऑफिस में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हमाद अज़हर ऐं ज़ुबैदा जलाल 13 अक्टूबर ते नेब ऑफिस में पेश थियनि। ख़बर के हवाले से नाज़रीन तव्हांखे आगाह कंदालूं। क़ौमी एहतसाब ब्यूरो तहरीक इंसाफ़ जे 21 अॻवाननि खे घुराए वरितो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जे बयान जी रोशनी में इमरान ख़ान खे तलब कयो वेंदो। ग़ुलाम सरवर ख़ान ऐं मुराद सईद खे 11 अक्टूबर ते तलब कयो वियो आहे, जॾहिं त शफ़क़त महमूद ऐं शीरी मज़ारी खे 14 अक्टूबर ते नेब ऑफिस में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हमाद अज़हर ऐं ज़ुबैदा जलाल 13 अक्टूबर ते नेब ऑफिस में पेश थियनि। नेब पारां चयो वियो आहे त क़ौमी एहतसाब ब्यूरो तहरीक इंसाफ़ जे 21 अख़बारनि खे तलब करे वरितो आहे।